व्याज जी शरह मरहलेवार घटाई वेंदी। व्याज जी शरह में वाद समेत ॿिया मसला हल कया आहिनि। महांगाई जी शरह 38 मां घटिजी 4.1% ते पहुती आहे। 2.5 सालनि दौरान गैर मुल्की कर्ज़नि में इज़ाफ़ो नाहे थियो। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद जो तक़रीब खे ख़िताब चवे थो, नाले जे ज़ख़ीरनि में वाध थी रही आहे। कारोबारी तबिको एक्सपोर्ट्स ते वधीक ध्यानु ॾिए। करंट अकाउंट हिन वक़्तु बहितरीन पोज़ीशन में आहे। कौमी असैम्बली में मुखालिफ धुरचक माण्हू मरयूब जो चमड़ाहे ते जेकॾहिं हुकूमत के वाकई इख्तियार आहे त पीटीआई पाणी सां मुलाक़ात जो बंदोबस्त करे। ॻाल्हियुनि लाइ संदन 3 मुतालबा आहिनि। 9 में 26 नवंबर ते अदालती कमीशन जोड़ण ऐं कारकुननि जी आज़ादी शामिल आहिनि। हुकूमत पंहिंजी ॻाल्हि तां पोइ ते हटी रही आहे। कारोबारी माण्हुनि जा जेके मसला आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। सिंध हुकूमत वापारी बिरादरी जी तजवीज़ खे संजीदगीअ सां वरितो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी बि वापारी बिरादरीअ खे वॾी अहमियत ॾींदो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां वापारनि ऐं सनअतकारनि जी मुलाक़ात कराईंदुसि। सिंध हुकूमत जो समूरो ध्यानु नयूं सनतूं लॻाइण ते आहे। 75% वापारी मुल्क खे हलाए रहिया आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमूर जो काटी में तक़रीब खे ख़िताब चवे थो, कराची में अमन अमान जी सूरतहाल बहितर थी आहे। शहर हाणे हड़तालनि, भञटा ऐं भत्ताखोरी खां पाक थी वियो आहे। जल्द रोडनि ते डबल डेकर्स बसूं हलायूं वेंदियूं। बिना रजिस्ट्रेशन जे गाॾियुनि खे रोडनि ते न आंदो वञे। गाॾियुनि जी फिटनेस चेकिंग सख़्तीअ सां कई वेंदी। आवाम खे हुकूमत जे मनसूबनि जो फ़ाइदो मिलणु शुरू थी वियो आहे। वक़्तु अची वियो आहे त शहरी मईशत जी मज़बूती लाइ किरदारु अदा करे। पंजाब में अटे मानी जी क़ीमत ॿिए सूबनि जी भेट में घटि आहे। 10 महीननि जे घटि अरसे में पाकिस्तान तरक़ी तरफ़ वधी रहियो आहे। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो तक़रीब खे ख़िताब। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी अलविदाई मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं पाक अमरीका लाॻापनि जे हवाले सां ॻाल्हियूं। अमरीकी सफ़ीर जी पाकिस्तान में थियल दहशतगर्दी जे वाक़िअनि जी मज़ामत। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त दहशतगर्दी आलमी मसइलो आहे। आलमी बिरादरीअ खे दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ हिकमत अमली जोड़णी पवंदी। अमरीकी सफ़ीर जो चवणु हो त पाकिस्तान में मुक़ररी दौरान समूरनि इदारनि भरपूर सहकार कयो। पीटीआई मुल्क में नवां सूबा ठाहिण जो शोशो छॾे ॾिनो। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो चवणु आहे त पाकिस्तान ठहण खां पोइ सूबा नाहीं ठाहिया विया। आबादी वधी वई आहे पर वधीक सूबा न पिया ठाहिया वञनि। इंतिज़ामी यूनिट्स वधाइण सां 90% मसइला हल थी वेंदा। पीटीआई सेनेटर सैफुल्ला अबलो जी नाअहलीअ लाइ दाख़िल रेफरेंस ख़ारिज। इलेक्शन कमीशन नाअहलीअ लाइ दाख़िल दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिबि सैफुल्ला अबलो टेक्नोक्रेट जी अहलियत ते पूरो लहे थो। कराची में नुमाइश सुरंगी तां एहतजाज दौरान गिरफ़्तार थियल 19 जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द। दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। प्रोसिक्यूटर मूजिबि नुमाइश सुरंगी ते एहतजाज दौरान जवाबदारनि जी फायरिंग ऐं पथराव में 4 पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया हुआ। कोहिस्तान में 50 खां मथे स्कूल बंदि हुजण जो एतराफ़। सिंध हाई कोर्ट हैदराबाद में अचे तालीम खाते जे अमलदारनि खे छंड। थाणे बोला खान समेत कोहिस्तानी पट्टी में बंदि पयल स्कूलनि बाबति रिपोर्ट तलब। 40 स्कूल बहाल कया आहिनि। 50 खां मथे स्कूल अञा ताईं बंदि पयल आहिनि जिते उस्ताद नथा मिलनि। डीईओ प्राइमरी जी अदालत खे आगाही।
अगड़ा भरिसां हथियारबंदनि जी फारिग में पीउ क़तल पुट ज़ख़्मी मेरो वाहण में हथियारबंदनि गोलियूं हणी शफ़ी मोहम्मद खोड़ो खे क़तल करे छॾियो। फारिग में मक़तूल जो पुट आबिद खोड़ो ज़ख़्मी थी पियो। वाक़े बाद मक़तूल जो लाश ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। खेतपुर में मुबैना पुलिस मुक़ाबले केस में एसएचओ ऐं चौकी इंचार्ज समेत 3 ॼणा गिरफ़्तार अदालत में पेश। नौजवान खे ज़ख़्मी करण जो एसएचओ ऐं चौकी इंचार्ज समेत 3 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। केस में एसएचओ इनाम अब्बासी, चौकी इंचार्ज अब्दुल जब्बार फुलपोटो ऐं संदसि प्राइवेट ड्राइवर नामज़द। जुड़तो पुलिस मुक़ाबले केस में गिरफ़्तार थियल एसएचओ, चौकी इंचार्ज ऐं ड्राइवर अदालत में पेश।